अस्सलाम वालेकुम। सलाम रहमतुल्लाह खुश आयो सबा डाड खुश खैर तबीयत सही है। छाता के नहीं ये किताब पढ़ो था। हाँ यार ये किताब तो पढ़ा बैठो। अच्छा किताब पढ़ो था नहीं। हाँ साहब ॾिसे तो पियो हे किताब खे ला पढ़ा अच्छा, तो बैठो सही। वरी पुछे तो पियो किताब के ला। सही सही सही। हाँ ये किताब नहीं होता ना अल्लामा इकबाल आरो जो अल्लामा इकबाल पाण लिखियो। हाँ किताब आ अच्छा पढ़ा तो बैठो किताब आ। अच्छा हाँ मैंने किताब जो सवाल पूछी अच्छा पढ़ा तो किताब। हाँ। हाँ पढ़ा तो अच्छा। किताब पढ़ो था नहीं। न ॾिसे बि थो किताब पढ़ा तो पियो सुबुह सुबुह बॉडी फुजूल सवाल चरण माण्हू को असां पाता हूं ॾिसे बि थो त किताब पढ़ा तो वरी चई किताब पढ़े तो साईं किताब पढ़े तो अहिड़ा माण्हू फुजूल थी पिया आहिनि जो दुकान बंदि हूंदो पुछंदा अची साईं दुकान बंदि आहे छा अड़े ॼट ॾिसे थो पियो दुकान बंदि आहे तालो लॻो पियो आहे त दुकान बंदि आहे न वेठो हूंदे अख़बार पढ़ंदे वेठे साईं अख़बार पढ़ंदो या अड़े यार अख़बार पढ़ा तो ॾिसे तो अला साईं ॿ अखियूं ॾिनियूं थी वरी अॻिते ईंदो माण्हू वञे थो पियो काॾे अड़े यार हेॾा शहर पियो वञी छा यार शहर वञे थो तोखे ॿुधाए बि थो ॼट माण्हू अची करे इहे सवाल कनि था पिया हाणे हिननि खे चइजे छा वञे काॾे सो महिरबानी करे बेअकुला सवाल न कंदा कयो काटन जा कपिड़ा पाए अचनि था पिया टोपी हणी हा बसि अॼु मुंहिंजो तव्हांखे सबक़ु इहो आहे त फुज़ूल सवाल न कंदा कयो दोस्तो ठीकु आहे हुन सां गॾोगॾु काशिफ चना चैनल बि सब्सक्राइब कयो त कुझु अकुल जूं ॻाल्हियूं सिखो ठीकु आहे मां हलां थो पियो।